रूमीअ जी औताक समाजी ऐं इस्लाही कालम हियूं हंध न हेकड़े चकरियुनि ते चकरियूं ऐं चरखा जे चुरनि त चीरियो छॾीनि या चेचड़ियो छॾीनि। चकरियूं मतिलब झेड़ा झटा फॾा फसाद। हर वक़्तु हाज़िर सर्विस किथे को मौक़ो गनीमत मिले। ॿिनि दोस्तनि ऐं भाइरनि में वेछा वधाइण जो सिवाइ ख़र्च जे। जहिड़ो करे शोबो कॉन्ट्रैक्ट ते मिलियल हुजे जंहिंजो को बि टाइम पीरियड न हुजे, बसि लॻो रहिजे। अफ़सोस जी बि इंतिहा। चङा ख़ासा माण्हू टुवाल कुल्हे ते करियो निकिरियो पवनि, वॾेरनि जे ओतारनि ते या होटलुनि ऐं बैठकनि ते। जेसी ताईं ॿिनि खे पाण में न अटकाइनि तेसी ताईं सणबो टुकुर वरी ॻाढ़ो ॿोड़ नसीब कीअं थिए। जेकॾहिं नसीब बि थिए त वरी हज़म कीअं थिए। ईअं वरी असांजे मुआशिरे जूं ज़ाइफ़ां सुभान अल्लाह कारे कामण जे बहाननि सां गॾु लॻियूं रहंदियूं आहिनि। झुगा झण करण करे बाक़ी फेटारो खपे ई खपे। पोइ वीचारा आमिल ऐं ठग जेकॾहिं मुठियूं गरम न कनि त भला छा कनि। उन्हनि जे कारोबार ईअं चमके जीअं असां वारा मौलवी फ़िरकनि में माण्हुनि खे विरहाइनि, न त पोइ पघारूं कीअं खणनि। ईअं असांजा अॻुवान हूंदा हमेशह गॾु, पर अवाम में जलसनि जी सूरत में अहिड़ा ख्वाब ऐं चश्का चाढ़ियो वञनि जो अवाम बसि सिधी जन्नतुल फिरदौस में। बसि उहे ॻाल्हियूं हलंदे हलंदे वञी रूमीअ जी रिहाण में रसियासीं। दरवेश पंहिंजी किर्त में लॻो पियो हो। दरवेश झूंगारण शुरू कयो। चवण लॻो, जिते गंद यानी पीप ज़ख़म जो हूंदो आहे उते वीचारियूं मखियूं वेही उन ऐब खे लिकाइण जूं कोशिश कंदियूं आहिनि। उहो पीप ऐं गंद गिड़काइण जूं कंदियूं आहिनि। गंद ऐं ज़ख़म जा कई क़िस्म थींदा आहिनि। मुआशिरे में हर फ़र्द में पीप ऐं गंद भरिया पिया आहिनि। सोचिन जा, तफ़रीक़ ऐं अदावत जा, ऊच नीच जा, नंढ वॾाई जा, मोतबरी ऐं तमन्ना ऐं लालची लोभ जा। पोइ पाण बि शिकार थियनि ऐं ॿियनि खे बि ठिकाणे लॻरायो छॾे। जॾहिं शैतान खे अल्लाह अहिड़ी ताक़त अता करे थो जेको इंसाननि जी दिलि जी ॼाण रखी सघे थो, पोइ हिकु दरवेश छो न अल्लाह जे फज़ल करम सां अहिड़ो इल्मु छो नथो रखी सघे। फ़क़ति गंद ऐं पीप खां बचाव करे ॾिसे। दरवेश ही शेर पढ़णु शुरू कयो। हर कजा वीरान बूद आंजा उम्मीद गंज हस्त। गंज हक रामी नजोई दर दले दिले वीरान चरा। खज़ाना माल ज़र जा हुजनि या इख़लाक़ियात ऐं किरदार जा हुजनि, उन्हनि लाइ वीराना लाज़मी आहिनि। वीराना कहिड़ा? फालतू ख़यालनि खां दिमाग़ ख़ाली वीरान हुजे, हसद ऐं तमन्ना जे हुजूम खां दिलि वीरान हुजे, लोभ लालच खां सोच वीरान हुजे। पोइ अहिड़ा खज़ाना मिली सघनि था जॾहिं हियूं हंध न हेकड़े। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।